जय झूलेलाल। मां मोहित सेतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 31 ऑगस्ट 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी एकम तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पद वञण जो भय सताए थो सघे ऐं वाद विवाद या मतभेद थियण जी बि आशंका आहे। त अॼु जे ॾींहं में जेतिरो थी सघे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे मन ऐं बुद्धि स्थिर रखी करे ॾींहुं हलाईंदा त बहितर रहंदो। बाक़ी स्वास्थ्य ठीकु रहंदो ऐं ॾींहुं बि अॼु जो तव्हांजे लाइ साधारण ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी सघे। हुन जे लाइ हुननि खे योगा करण या कुझु ना कुझु वर्कआउट करण, भगवान जो ध्यानु करण तमामु लाभदायक साबित थींदो। अॼु भगवान शिव जी पूजा तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। उहो तव्हांखे धन जी प्राप्ति बि कराईंदी ऐं तव्हांजो स्वास्थ्य बि सुठो ई रखंदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजा थॉट्स तमामु सुठा रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो। धन जी प्राप्ति हुते तव्हांखे थी सघे। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। हुननि खे पंहिंजे संतान पक्ष मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी बि संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे पंहिंजे अखियुनि जो ऐं पेट जो तमामु ध्यानु रखणो आहे, न त हिननि ॿिन्हिनि सां रिलेटेड कोई ना कोई तकलीफ़ थी सघे। त भगवान सूर्य जी उपासना करण या काई ना काई पीली शइ दान करण तव्हांजे लाइ तमामु लाभदायक साबित थींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त ॾींहुं सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी थो सघे, त वाहन ख़ासि करे हुननि खे तमामु ध्यान सां हलाइणो आहे। घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टि वर्धनम उर्वा रुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् इहो चई करे निकिरंदा त बहितर रहंदो। बाक़ी ॾींहुं ठीक ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। हुननि खे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। कंहिं ज़रूरतमंद खे कुझु ना कुझु दान करण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। हुननि जो जाम टाइम खां कोई अटकियल कोई कार्य बि पूरो थी थो सघे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अगर वाहन खरीद करणो हुजे या प्रॉपर्टी में इन्वेस्ट करणो हुजे, अॼु जो ॾींहुं लाभदायक साबित थींदो त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे स्थान परिवर्तन करण जे लाइ या यात्रा सां लाभ थियण जा अॼु चांसेस आहिनि। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य हुननि जो ठीकु रहंदो ऐं ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे कोई नओं कमु शुरू करणो हुजे या पार्टनरशिप में भी कोई कमु शुरू करणो हुजे,
अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। भाग्य अॼु हुननि खे पूरो साथ ॾींदो। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी सुठो ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करण या वाहन वठण अवॉइड करणो आहे ऐं कार्यस्थल ते भी हिसाब किताब ते ध्यान ॾियणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य हुननि जो ठीक रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना हुननि जे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। छह मुखी रुद्राक्ष। त अगर तव्हांखे पंहिंजो ज्ञान वधाइणो हुजे, आत्मविश्वास वधाइणो हुजे ऐं आत्मशक्ति वधाइणी हुजे, चवंदा आहिनि कि जेको भी माण्हू इहो छह मुखी रुद्राक्ष पाईंदो आहे हुननि जो आत्मबल यानी आत्मशक्ति वधंदी आहे, ज्ञान में वाधारो थींदो आहे यानी कॉन्सेंट्रेशन पावर वधंदो आहे ऐं सुख संपदा जी हुनखे प्राप्ति थींदी आहे। त छह मुखी रुद्राक्ष जो जेको ग्रह आहिनि उहे आहिनि शुक्र ग्रह। त अगर शुक्र तव्हांजो कमबस्ट आहे या उहो तव्हांखे सुठो नथो फल प्राप्त कराए त छह मुखी रुद्राक्ष धारण करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। ख़ासि करे तुला ऐं वृषभ राशि वारनि खे इहो छह मुखी रुद्राक्ष धारण करण तमामु लाभदायक मञियो वियो आहे। छह मुखी रुद्राक्ष पाइण महिल तव्हांखे नित्य मंत्र जेको जाप करणो आहे उहो आहे ओम ह्रीम हुरुम नमः। वरी तो चवां ओम ह्रीम रूम नमः। इहो नित्य जाप करण ऐं छह मुखी रुद्राक्ष धारण करण तव्हांजो आत्मबल भी वधंदो, आत्मशक्ति भी वधंदी ऐं ज्ञान जी भी तव्हांखे अति प्राप्त थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे राजकुमार जी जो, जेके भोपाल मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे घर में जाम क्लेश तो रहे, हुन जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त राजकुमार जी, थी सघे त तव्हां घर में घटि हिकु दफ़ो 6 महीने में शांति पाठ करायो, नवग्रहनि जी पूजा करायो, साण ई साण कोई ना कोई तीर्थ में वञी करे ब्राह्मण भोजन जो आयोजन कयो त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा ऐं मनवांचित फल जी भी तव्हांखे प्राप्ति थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगर तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।